दोस्तों ही कहानी आहे बादशाह ऐं टरड़ो कांव जी। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह जो त बादशाह पाण ख़ुदा ताला आहे, पर ही बि ज़माने जे हिकिड़े टुकरी जो बादशाह हो। उन बादशाह जो हुकुम माण्हुनि खां सवाइ पकी पकड़ जीतनि देवनि परियनि ऐं जिननि भूतनि ते पिणु हलंदो हो। इन सालनि ते हिन जी बादशाही खे मञी वरिती। उन सां गॾोगॾु जिननि भूतनि पखियुनि जीत जीवन सभिनि हिन जी बादशाही खे पिणु मञी वरितो हो। हिकु भेरे अची मुल्क में ॾुकार पई। हिकिड़े साल अची मुल्क में ॾुकार पई। बरसाति कोन वसण जे करे मुल्क में अची एॾी त ॾुकार पई जो ग़रीब माण्हू पाण त पेट खे पटियूं ॿधी पिया घुमंदा हूंदा हुआ, पर पंहिंजे ॿारनि खे बि सुकल मानी गबो हथ में ॾेई परचाए रांदि ते मोकिले छॾींदा हुआ। मथां अची मुल्क में कांव से लामारा ॾेई ॿारनि खां उहो मानी गबो बि खसे हलिया वेंदा हुआ। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ उहा ख़बर वञी बादशाह ताणी पई। बादशाह खे वञी उहा ख़बर पहुती त कांवनि असुलु मुल्क में भींग करे छॾी आहे। नंढड़ा ॿार अञा मानी टुकर हथ में खणी निकिरनि मस था त कांव अची उन्हनि खां उहो गबो खसियो फुरियो वञनि। सो बादशाह हुकुम कयो त सभई कांव अची मूं वटि हाज़ुर थियनि। जॾहिं सभु कांव अची हाज़ुर थिया तॾहिं बादशाह उन्हनि खां पुछियो त अव्हां ही कहिड़ो ज़ुल्म ॿारे ॾिनो आहे। कांवनि जवाबु ॾिनो त जींदा क़िबला बादशाह सलामत, असीं जेके बि कांव आहियूं से ॿारनि खां मानी टुकुर फुरे वञी पंहिंजे झूने कांव खे ॾींदा आहियूं, जेको असां सभिनि जो सरदार आहे। असां सभिनि कांवनि जो उहो सरदार आहे। असां ॿारनि खां उहो मानी टुकुर फुरी सभु वञी पंहिंजे सरदार खे ॾींदा आहियूं। उहो तमामु पोड़ो झूनो मुड़ुसु आहे। को वक़्तु संभरी बादशाह हुकुम कयो त उन कांव खे मूं वटि हाज़ुर कयो वञे। कांव विया ऐं उन पोड़े कांव खे खणी आया। बादशाह उन कांव खां पुछा कयो। बादशाह कांव खां पुछियो केतिरो वक़्तु संभरी? हिन जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, तुंहिंजे नानी जी नाने तंहिंजी नाने जी नाने उन जे यार फ़क़ीर वारो वक़्तु संभरां। बादशाह ॻाल्हि कर। कांव चयो तुंहिंजे नाने जो नानो तंहिंजी नानी जो नालो हूंदो हो। उन जे बादशाह में हिकिड़ो फ़क़ीर पिनणु आयो। अची संदसि माला जे दर ते सदा ई बानी ख़ैरात खणी आई, पर फ़क़ीर वठण खां इनकार करे छॾियो। चई मूंखे ख़ुद राणी अची ख़ैरात ॾेई वञे। फ़क़ीर जो उहो ज़िद ॾिसी आख़िर राणी पाण ख़ैरात खणी आई। पोइ त ॿिन्हिनि जूं अखियूं अटकिजी वियूं। ॿई उते ई ॼमी बीह रहिया। को पर अधु ईअं ई गुज़री वियो। आख़िर उतां जॾहिं को माण्हू अची लंघियो तॾहिं राणी फ़क़ीर खे चयो तूं फलाणे हंधि वण हेठां हली वेह, ताऊं बि उते अचां थी। फ़क़ीर उन हंधि हिकु वण हेठां वञी वेठो। घड़ी खनि खां पोइ राणी बि अची उते पहुती। वरी जो हिक ॿिए सां अखियूं मिलनि त राति लंघी वियनि, मथां अची ॾींहुं थियो। होॾां जॾहिं बादशाह खे ख़बर पई त राणी भॼी वई आहे, तॾहिं मुल्क में हुल हलाए छॾियईं त राणी मरी वई आहे। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ उन मुल्क जो वज़ीर अची उन वण हेठां लंघियो। छा ॾिसे त राणी ऐं फ़क़ीर ॿई उते वेठा आहिनि। फ़क़ीर उन्हनि ॿिन्हिनि जे विच में खणी कपिड़ो ॾिनो त राणी सुजाॻ थी ऐं फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर साह सॾीर, हाणे बादशाह जे अचण जी महिल थी आहे, तंहिं करे आऊं मालात ॾे थी हलां। वज़ीर वरी जो खणी उहो कपिड़ो परे कयो त उन जो उहो साॻियो हाल वञी बीठो। वज़ीर वञी सारी हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई। बादशाह चई ॾिठो त उहे ॿई बराबरि ईअं वेठा आहिनि। बादशाह खे जो लॻी कावड़, सो ख़ार मां सो छाकी जो उन ॿिन्हिनि जीअरनि जागिदनि मथां हिकिड़ो चौगिर्द बंदि कमिरो कुॿो नमूने जोड़ाए छॾियईं जो अञा बीठो आहे। बादशाह पोड़े कांव खे चयो तूं उहो कुॿो मूंखे वञी अची ॾेखार। कांव चयो हाओ साईं, पर मूंखे उॾामण जी का ताक़त ई नाहे। मूंखे माफ़ी ॾिजां। जेकॾहिं खणाए हलीं त पोइ मां उहो कुॿो हली तोखे अखियुनि सां ॾेखारियां। उहो ॿुधी बादशाह पंहिंजे नौकरनि खे हुकुम कयो त अवी कांव खे खणी हलो, जेॾां हलण लाइ चवे ओॾां वठी हलोसि। आख़िर उहे सभु अची हिकिड़े कुॿे वटि पहुता, पर कुॿो हो चौगिर्द बंदि। सो बादशाह हुकुम ॾिनो त कुॿे में सोराख़ कयो वञे।
जॾहिं कांउ उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं अची ॾकणी वरितसि। दिलि में सोचियईं त हाणे बादशाह जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदो। नेठि कुॿे में सोराख़ कयो वियो पर उन में अंदरि को बि कोन हो। तॾहिं बादशाह हुकुम कयो त हिन टरड़ू कांउ खे झले सोराख़ मां अंदरि उछलाए वराए कुॿो लिंबराए छॾियो। उहो रुॻो परावा टुकुर खाई ॼाणे वाणी कूड़ घड़ियो ॿटाकूं ॿुधाए सभिनि खे जमाए वेठो आहे। ॿियनि कांउनि जो पंहिंजे सरदार जो हीअ हालति ॾिठो सो ज़ोरी ॿारनि खां टुकुर फरण जी अॻिते लाइ तौबा कयूं। हाणे कांउ रुॻो परे खां वेही ॿारनि जा टुकुर तकींदा आहिनि, सो बि तॾहिं जॾहिं ॿार बेख़्याल हूंदा आहिनि, न त थोरो को ध्यानु करियूं त कुएं परे पिया भॼींदा हुआ। धणी जो कुदरत अहिड़ी थी जो कांउ खां जो उतां जे माण्हुनि जी हीअं जिंद छुटी सो चौधारी मुल्क में सुकार थी विया। सभु माण्हू पंहिंजे बादशाह खे ॾींहुं राति दुआऊं करण लॻा। कल्ह ॾिठा हुआसीं त सभु पंहिंजे बादशाह सां गॾु सुखियो ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।